प्यारी साध संगत, एक कृष्णम सर्वदेवा देव देवात् आत्मः आत्मं श्री वासुदेवस्य जेको जानस भेव नानक ताका दास है सोई निरंजन देव। पूर्ण पुरुषोत्तम 16 कला अवतार भगवान श्री कृष्ण जी उस्तति करे सत्संग की शुरुआत था कयूं ता सभिनी जो स्वागत आहे। श्रीमद् भागवत गीता तैते असां सत्संग करे रहिया आहियूं जेको श्री कृष्ण ने अर्जुन जो संवाद आहे, ये भगवत गीता उन ते असां सत्संग करे रहिया आहियूं ऐं आख़िरी श्लोकनि में विचरण पिया था कयूं। अॼु 70 नंबर श्लोक असां खणंदासीं पंहिंजे क्रम में जिते पहुता आहियूं पाण। इन 70 नंबर श्लोक में कृष्ण भगवान चए थो अर्जुन असांजे विच में जेको इहो संवाद थियो श्री कृष्ण अर्जुन संवादे जेको इहो थियो जेको इन जो पाठ कंदो पढ़ंदो उन समझो ज्ञान यज्ञ करे छॾे, उन मुंहिंजी पूजा भी करे छॾे। ईअं समझी वठ इति में मती मुंहिंजो इहो मत आहे। कृष्ण भगवान तो चए कि ही जेको आहे भगवत गीता रूप तुंहिंजो ऐं मुंहिंजो संवाद ई त आहे। श्री कृष्ण अर्जुन संवाद इहो संवाद जेको पढ़ंदो पाठ हिते अखर आयो आहे जेको हुन जो पाठ अध्येष्यते उन पाठ करण पढ़ण न केवल पाठ में ऐं पढ़ण में फर्क आहे। कोई उपन्यास पढ़जे हिकु दफ़ो ई माण्हू पढ़ंदो पोइ वरी न पढ़ंदो, ख़बर पइजी वई छा आहे। किताब पढ़े हिकु दफ़ो ई पढ़ंदो छॾे ॾींदो, पोइ चवंदो इहो त पढ़ियल आहे मुंहिंजो। पर पाठ जो अर्थ आहे जंहिंखे बार बार पढ़ियो वञे ऐं हर दफ़े नई अनुभूति थिए। जंहिंजे पढ़ण सां असांखे हर बार नई ॻाल्हि मिले, ही उहे हुआ भगवत गीता शास्त्र रामचरितमानस। ही शास्त्र पुराण उपनिषद ग्रंथ इन्हनि में ऐं सामान्य किताबनि में इहो ई फर्क़ु आहे। असां इन्हनि खे बार बार पढ़ूं न त बार बार नई लॻंदी। बातें कही सी हैं पर फिर भी नई नई सी हैं। असां भगवत गीता ते अगर वरी सत्संग शुरू कयूं त असांखे ईअं नज़र ईंदो कि इहा ॻाल्हि इहो अर्थ पहिरीं छो न आयो असांखे दिमाग़ में। हर दफ़े नओं अर्थ त इनखे चइबो आहे पाठ अध्ययन करण, अध्ययन स्वाध्याय अध्याय पढ़ण। बाक़ी जेको सिंधियुनि करे छॾियो आहे न कि बस मां गीता पढ़ी आहे रोज पढ़ंदी आहियां, उहा ॿी ॻाल्हि थी वई। सिंधियुनि में भई पढ़ मां भगवत गीता जीअं किथे पाठ भी रखंदा आहिनि घर वारा त पढ़ी छॾींदा आहिनि न 3 ॾींहंनि में। त उहो छा कंदा आहिनि, उहो त हुनखे हू सम्झी करे पढ़ंदा आहिनि कि पूरो करणो आहे। उहो न, हिते आहे अध्याय अध्ययन करण। जेको हिनखे हिकु श्लोक जो अर्थ सम्झंदो उनखे छा मिलंदो, उहो उन समझो यज्ञ करे छॾियो, उन मुंहिंजी पूजा करे छॾी। कृष्ण जी, कृष्ण तो चए मुंहिंजी भगवान जी पूजा करे छॾी। त अहिड़ो आहे छा हिन में जो कि
केवल पढ़ण सां, पाठ करण सां उनते भगवान एॾो प्रसन्न थो थिए। कृष्ण चए थो कुछ कोन्हे, संवाद आयो, संवाद। त संवाद जी एॾी महिमा। कृष्ण चए थो ही संवाद त अनेक थींदा आहिनि, पर ही धर्ममयी संवाद आहे। संवाद माना ॿ ॼणा पाण में ॻाल्हाइनि, वार्ता, ॻाल्हि ॿोल थिए। ॿ या वधीक माण्हू बि वेहंदा आहिनि त वार्तालाप थींदो आहे। संवाद वधीक माण्हुनि में बि थींदो आहे, पर हूंदो मूल त ॿिनि जे विच में आहे संवाद। जे वक्ता श्रोता हूंदा आहिनि त वक्ता हिकिड़ो हूंदो आहे, श्रोता अनेक हूंदा आहिनि, पर तॾहिं बि उनखे संवाद इन लाइ चइबो आहे कि शांती हूंदी आहे। वक्ता हिकु ॻाल्हाईंदो आहे ऐं श्रोता पंहिंजी पंहिंजी जॻह ते अकेलो ई महसूस कंदो आहे कि मुंहिंजे लाइ पियो थो थिए, ही संवाद मूं सां आहे। त मूल त ॿ ई हूंदा आहिनि, वक्ता श्रोता। त संवाद राजनीतिक भी थींदा आहिनि, जंहिंमें राजनीतिअ जी चर्चा, चुनावनि जी चर्चा, देश जी चर्चा। शैक्षणिक संवाद भी थींदा आहिनि, शिक्षा जी चर्चा। सामाजिक संवाद भी थींदो आहे, समाज जे बारे में ॻाल्हियूं। सांस्कृतिक संवाद भी थींदो आहे, संस्कृतिअ खे बचाइण लाइ माण्हू जागरूकता सां ॻाल्हाइनि ऐं ॿुधे। पराई पचर वारो भी संवाद थींदो आहे, सिर्फ़ पचर करणी आहे, टाइम पास करणो आहे। वो संवाद त आहे बि कोन। संवाद त उहो थींदो आहे कि हिकु ॻाल्हाए ॿियो ॿुधे, ऐं ॿियो ॻाल्हाए त पहिरियों वारो ॿुधे। ॻाल्हाइण जो अवसर भी मिले ऐं ॿुधे माण्हू साम्हूं वारे जी, ऐं कुछ निर्णय निकिरे। संवाद सां वॾा वॾा बिगड़ियल कम ठही वेंदा आहिनि। मोरारी बाबू चवंदो आहे, पुट पीउ जे विच में अगरि संवाद थिए त घर ठही वञे, रिश्ता ठही वञनि। भाउ भाउ में संवाद, पति पत्नीअ में संवाद, मां ऐं धीअ में संवाद, गुरु ऐं शिष्य में संवाद थिए त ॻाल्हि ठही वेंदी आहे, बिगड़ण खां बची वेंदी आहे। ऐं ॻाल्हि बिगड़ंदी कॾहिं आहे जॾहिं थिए दुर्वाद, ग़लति ॻाल्हायो वञे, ख़राब अखर, या अपवाद। अपवाद माना निंदा, बुराई करण, या विवाद। विवाद तॾहिं थींदो आहे जॾहिं ॿ अहंकारी पाण में ॻाल्हाइनि, ॿ अज्ञानी, ॿ मूढ़ कुछ जो कुछ भी ॻाल्हाइनि। ॿई पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि खे सही साबित करण लाइ जिद ते बीठा हुजनि त थींदो आहे विवाद। पर संवाद त ॾाढो सुठो अखर आहे। इन में लक्ष्य हूंदो आहे कि सत्य प्रगट थिए, सही छा आहे उहो प्रगट थिए। सत्य छा आहे, उचित छा आहे, कल्याणकारी छा आहे, असांजो कल्याण छा में आहे, भलो छा में आहे। जॾहिं इहा ॻाल्हि थिए त इनखे चइबो आहे संवाद। त अनेक संवाद थींदा आहिनि, पर सभिनि खां श्रेष्ठ कल्याणकारी संवाद आहे धर्ममयी संवाद। श्री कृष्ण इनखे धर्ममयी संवाद नालो ॾिनो आहे। गीता त पोइ नालो आयो, संतनि महात्माऊं ॾिनो, छो त उन्हनि खे लॻो भगवान जो गीत आहे इहो, उनजे हृदय मां निकितो आहे गीत। पर कृष्ण त हिनजो नामकरण कयो आहे धर्ममयी संवाद। हिते संवाद थियो आहे धर्म खे बचाइण लाइ, धर्म खे प्रगट करण जे लाइ। ऐं केतिरा दफ़ा अर्जन भॼण जी कोशिश कई आहे, या संवाद खे ॿी दिशा में वठी वियो आहे, पर तॾहिं बि कृष्ण पुठिते कोन हटियो आहे। उन बातचीत खे संभाले रखियो आहे कि ॻाल्हि ॿोल बंदि न थियणु खपे।
टुटे न। अर्जुन भी प्रश्न पियो पुछे, जिज्ञासु थी करे, ऐं कृष्ण भी जवाब ॾींदो पियो वञे। अद्भुत ही संवाद आहे। अॻिते आख़िरी श्लोकनि में संजय धृतराष्ट्र खे चयो आहे, हे महाराज, ही जेको कृष्ण ऐं अर्जुन जो संवाद थियो, इहो अद्भुत आहे। मां जेको ॿुधो मां वर्णन नथो करे सघां, ऐं कल्याणकारी बि आहे। ही सदियुनि सदियुनि स्वरनि ताईं कल्याण कंदो जो संवाद। संवाद सुठी शइ आहे, पर संवाद ते सार्थक पूर्वाग्रह छॾे करे, मान्यताऊं छॾे करे, धर्ममय संवाद तॾहिं शुरू थींदो आहे जॾहिं कोई जिज्ञासु पैदा थींदो आहे। जिज्ञासु तॾहिं पैदा थींदो आहे, आध्यात्मिक जिज्ञासु, जॾहिं थोड़ो वैराग ईंदो आहे। वैराग ईंदो आहे, संसार मां निराशा थी वेंदी आहे, पोइ नीरस मन केॾां वञणु चाहींदो आहे, कंहिं गुरूअ जी शरण में, कंहिं वक्ता जी शरण में, ऐं उन जे अॻियां हृदय खोले वेही रहंदो आहे कि हाणे मूंखे पतो लॻाइणो आहे कि सत्य छा आहे। शोक सां बि संवाद प्रगट थींदो आहे, मोह सां बि प्रगट थींदो आहे, दुख में बि प्रगट थींदो आहे, वैराग सां प्रगट थींदो आहे। त कोई जिज्ञासु श्रोता जिते ॾिसंदो आहे, हर किथे न, जिते ॾिसंदो आहे कि हिते सच में कोई आहे वक्ता जेको जंहिं वटि मुंहिंजे सवालनि जो जवाब आहे, वो उते दिल खोले छॾींदो आहे, हृदय खोले छॾींदो आहे कि हे गुरु, मूंखे हाणे ॿुधाए, मां तुंहिंजी शरण में आहियां। अर्जुन भी त चयो ॿिए अध्याय में कि मां तुंहिंजी शरण में आहियां, मां तुंहिंजो शिष्य आहियां, मुंहिंजो मार्गदर्शन कर केशव, मुंझी पियो आहियां। त कृष्ण ॻाल्हाइण शुरू कयो। कृष्ण जहिड़े वटि त सभु ॻाल्हियूं मौजूद आहिनि, हर सवाल जो जवाब मौजूद आहे। समस्या शुरू किथां थी आहे उहा बि कृष्ण खे ख़बर आहे। त एॾो लंबो हली वियो संवाद, ऐं इहा भगवत गीता ठही वई, जंहिंजो फल आहे शरणागति, भक्ति। अद्भुत ग्रंथ ठहियो केवल संवाद सां। त संवाद सुठो आहे ख़राब, बातचीत, वार्तालाप, पर सभिनि खां सुठो संवाद आहे धर्ममय संवाद। धर्म खे बचाइण लाइ, धर्म खे प्रगट करण लाइ कि छा मूंखे करणु खपे, हाणे मुंहिंजे लाइ छा आदेश आहे, इहो प्रश्न रखी करे, जिज्ञासा रखी वञे, ऐं वक्ता भी ॿुधाईंदो वञे धर्म अनुसार, न्याय पूर्वक, सही ऐं गलत जो बिल्कुलु निष्पक्षता सां वक्ता ॿुधाए, सच ॻाल्हाए, अनुभव सां ॻाल्हाए, त अद्भुत संवाद प्रगट थींदो आहे, रस निकिरंदो आहे, सार निकिरंदो आहे। मोरारी बापू चवंदो आहे, संवाद सां कथा प्रगट थींदी आहे, विवाद सां व्यथा प्रगट थींदी आहे। सत्संग प्रगट करणो हुजे त संवाद, संवाद, ॿ ॼणा ॻाल्हाइनि, हिकु न, ॿ ॼणनि, पूरी आज़ादी हुजे कंहिं ॻाल्हि ते डिस्कस करण जी, सम्झण जी, इनखे संवाद चइबो आहे। श्री कृष्ण अर्जुन संवाद, अर्जुन खे कृष्ण मिली वियो, असांखे हिननि जो संवाद मिली वियो त काफ़ी आहे। इहो अद्भुत ग्रंथ आहे। कृष्ण भगवान वरदान भी तो ॾे कि जेको न असांजे संवाद खे पढ़ंदो, पाठ कंदो, समझी करे, त उन सम्झो मुंहिंजो ज्ञान यज्ञ करे छॾियो। ज्ञान यज्ञ छा थींदो आहे? हिकु थींदो आहे द्रव्य यज्ञ। द्रव्य माना पैसो। जंहिं अनुष्ठान में, जंहिं धर्म, जंहिं यज्ञ में धन ख़र्च थिए, पदार्थ ॾाढा नज़र अचनि, क्रियाऊं नज़र अचनि वॾियूं वॾियूं, उहो आहे द्रव्य यज्ञ।
ज्ञान यज्ञ वो आ जंहिंमें शास्त्रार्थ हुजे, प्रश्नोत्तर हुजे, इहो ई हुजे, संवाद हुजे, त इहो थियो ज्ञान यज्ञ। पर कृष्ण भगवान चयो आहे मूंखे द्रव्य यज्ञ खां वधीक ज्ञान यज्ञ प्यारो आहे। त ज्ञान यज्ञ आहे इहो ई भगवत गीता। अगर कोई केवल पढ़े, पढ़ण जो मतलब हू कान्हे जीअं सिंधी माण्हू पढ़ंदा आहिनि। पढ़ण जो अर्थ आहे पंहिंजे लाइ स्वाध्याय करे, इन जो पाठ करे, रोज नेम ठाहे छॾे, या हिकु अध्याय रोज पढ़े या हिकु श्लोक रोज पढ़े, या जिते जेतिरा श्लोक पढ़ी सघे समझी करे, गहराईअ सां, अर्थ सां, टीका उनजी खणे काई, तत्वार्थ सां, भावार्थ उनजो पढ़े रोज, ऐं हृदय में मनन करे, उन ते विचार भी करे, त कृष्ण चए थो न ज्ञान यज्ञ करे छॾियो केवल पढ़ण सां। अहिड़ी आहे अद्भुत गीता जंहिंमें एतिरी महानता भरियल आहे। जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में, जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में, मन चमन हमारा भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में, मन चमन हमारा भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में, जाने क्या जादू भरा हुआ। जब शोक मोह से घिर जाते, जब शोक मोह से घिर जाते, तब गीता वचन हृदय लाते। कब का भव सारा तरा हुआ, कब का भव सारा तरा हुआ भगवान तुम्हारी गीता में, जाने क्या जादू भरा हुआ। गीता ग्रंथों से न्यारी है, श्रुति मुक्ति के अनुसारी है, श्रुति युक्ति के अनुसारी है, युग युग का अनुभव भरा हुआ श्री कृष्ण तुम्हारी गीता में, जाने क्या जादू भरा हुआ।
गीता में कृष्ण भगवान चए तो सिर्फ एक ही इन में महत्वपूर्ण ॻाल्हि आहे कि इन में संवाद आहे, शुद्ध संवाद, जंहिंमें कोई पूर्वाग्रह कान्हे, कोई मान्यता कान्हे, कोई हठ आग्रह भी कान्हे, ऐं उद्देश्य सांसारिक कान्हे, उद्देश्य पारमार्थिक आहे। त जिते भी ईअं थींदो, अहिड़ो धर्ममय संवाद जिते भी थींदो, उते गीता प्रकट थींदी। असांजे धर्मशास्त्रनि में, कथाउनि में अहिड़ा 12 संवाद ईंदा आहिनि। हूअं त अनेक संवाद थिया, पर प्रमुख 12 संवाद मञिया वेंदा आहिनि कि 12 संवाद धर्ममय संवाद थिया आहिनि, ॿिनि जे विच में। ॿुधायां मैं 12 अहिड़ा संवाद थिया आहिनि। पहिरियों अष्टावकर ऐं राजा जनक, इन्हनि जे विच में थियो आहे धर्ममय संवाद। तो उहो संवाद थियो त थी वई अष्टावकर गीता। राजा जनक उन में प्रश्न तो पुछे ऐं अष्टावकर उन जो जवाब तो ॾींदो वञे। हाणे असां गहराई में त कोन वेंदासीं इन हिक जी कथा में, केवल ॿुधंदा वेंदासीं किन किन जे विच में संवाद थियो। त अष्टावकर, राजा जनक, इन्हनि जे विच में संवाद हो। अष्टावकर वधीक ॿियनि ॻाल्हियुनि ते ज़ोर कोन ॾींदो हो, हुनजो ज़ोर केवल सत्य जे प्रति हो। सत्य, अष्टावकर तो इहो भी चवंदो हो कि सत्य को किताबनि में कोन्हे लिखियल, ॻाल्हियुनि में कोन्हे, जड़ता में कोन्हे सत्य। सत्य को हलंदो अचे परंपराऊं उन्हनि में कोन्हे। वो ईअं स्पष्ट ॻाल्हाईंदो हो कि सत्य त हिक अलॻि शइ आहे, अनुभव करण जी शइ आहे। त उहो सत्य ते ई आहे अष्टावकर गीता। मूंखे वणंदी आहे ॾाढी अष्टावकर गीता, पर्सनली ॿुधाइण लाइ न। कॾहिं त इहो भी सोचियो हो कि हिन भगवत गीता खां पोइ असां अष्टावकर गीता शुरू कंदासीं, पर न, हाणे वीचार मटिजी वियो। छो त हीअ भगवत गीता पढ़ण खां पोइ असां भक्तीअ में अची वियासीं न। हाणे भक्तीअ जो शास्त्र शुरू कंदासीं, भक्तीअ जो। पर तव्हां पर्सनली अगर जिज्ञासु हुजो त तव्हां अष्टावकर गीता पंहिंजे लाइ पढ़ो, समझ में कोन ईंदव जेसिताईं तव्हां कंहिंजे द्वारा ॿुधंदा न। त कंहिंजी के व्याख्या कई हुजे उहा पढ़जो, उहा ॿुधो त मथां अचेव समझ में। पर उहा आहे पर्सनली, सत्य जे बारे में केवल। त हिकु इहो संवाद आहे। ॿियो हीअ श्री कृष्ण अर्जुन संवाद, इहो बि 12 संवादनि में ईंदो आहे। टियों संवाद अथव युधिष्ठिर ऐं यक्ष जो संवाद, महाभारत में। जॾहिं पांडव वनवास में हुआ त हिकिड़े यक्ष जो सरोवर हो पाणीअ जो। पांडवनि खे उञ लॻी त पहिरीं नकुल वियो जल भरण लाइ, पीअण लाइ। त यक्ष हुनखे चएसि थो पहिरीं मुंहिंजे सवालनि जा जवाब ॾे, पोइ जल पी। त नकुल चए थो तुंहिंजूं ॻाल्हियूं पोइ ॿुधंदासीं, मां पहिरीं जल पी वठां ऐं छो ॾियां तुंहिंजे सवालनि जा जवाब। त उहो नकुल उते ई मूर्छित थी वियो, किरी पियो या मरी वियो। ईअं ई 4 पांडव आया, सहदेव, अर्जुन, भीम, 4 ईअं ई मूर्छित थी विया। पोइ लास्ट में युधिष्ठिर आयो, धर्मराज युधिष्ठिर। उनखे भी यक्ष ईअं चयो त युधिष्ठिर चयसि पुछो तव्हांजा कहिड़ा सवाल आहिनि। पोइ यक्ष 124 सवाल पुछिया आहिनि ऐं युधिष्ठिर सभिनी जो जवाब ॾिनो आहे। उहो बि पढ़ण लाइक़ु आहे, ॿुधण लाइक़ु आहे, नीति सां भरियल आहे। असां न हिकु संवाद ते भी सत्संग था करे सघूं। पहिरियों प्रश्न, मां केरु आहियां, जीवन जो लक्ष्य छा आहे। ॿियो प्रश्न,
पोइ जेको जवाब ॾे उन मां वरी टियों प्रश्न पैदा थी वञे। त इहो आहे, असां हिन में गहराई में कोन वेंदासीं। इहो संवाद आहे यक्ष ऐं युधिष्ठिर जो। चौथो संवाद अथव लक्ष्मण ऐं रावण जो। जॾहिं रावण खे राम मारियो, तीर हणी करे हेठि किरियो पियो आहे रावण, तॾहिं राम लक्ष्मण खे चयो, लक्ष्मण वञीस, हिकिड़ो विद्वान ज्ञानी महापुरुष हिन धरतीअ तां वञण वारो आहे, उन खां ज्ञान वठी अच। त लक्ष्मण वाइड़ो थी वियो, हिन खां ज्ञान वठणो आहे। राम चयसि हा, ॾाढो ज्ञानी अथई, ऐं हिन अंत समय में पंहिंजो अनुभव ॿुधाए वेंदे तोखे। अनुभव कीमती थींदो आहे, कंहिंजे जीवन जो अनुभव। त कथा त इहा आहे, पहिरीं लक्ष्मण मथनि खां वञी बीठुसि त रावण जवाब ई कोन ॾिनईसि। लक्ष्मण मोटी आयो, राम चयसि ज्ञान वठण वियो वई न, त पेरनि खां बीह वञी करे वठीसि ज्ञान। पोइ लक्ष्मण पेरनि खां बीठो त रावण पोइ ॿुधाईसि, टे ॻाल्हियूं ॿुधायूंसि। हिकु त कमु सुभाणे त न टालजे, कि सुभाणे कबो, सुभाणे कबो, सुभाणे। शरणागति भगवान जी करणी आहे त अॼु ई करणी आहे, सुभाणे न। ऐं ॿियो, दुश्मन खे कॾहिं नंढो न सम्झजे। मां ग़लती कई, राम खे नंढो सम्झो, अहंकार न कजे। ऐं रावण जी प्लानिंग वॾी हुई ॾाढी। उनजो जेको हू हो न एजेंडो, ऐं जेको राजनीतिक पार्टियुनि जो छा थींदो आहे, विकास कार्य, भई योजनाऊं जेके थींदियूं आहिनि, हीअ योजना बि आहे, हीअ बि आहे। त रावण योजनाऊं ठाहे रखियूं हुयूं, पर शुरू कोन कयईं। पहिरीं हुन में योजना हुई कि धरतीअ खां स्वर्ग ताईं रस्तो ठाहींदमि, सीढ़ी ठाहींदमि, माण्हू सिधो वञे। ॿियो हुअसि कि भई माण्हू मरे न, पर चई कोन थियो, होई सोई जो राम रच राखा। त इहो संवाद सुठो आहे, विस्तार सां आहे, रावण ऐं लक्ष्मण जो संवाद। इहा ई शिक्षा कि कोई तुच्छ कान्हे। टी शिक्षा कि कोई तुच्छ कान्हे हिन संसार में, सभिनि जो को न को उपयोग आहे। ॿियो अथव रावण सां ई अंगद जो संवाद। जॾहिं भगवान राम अंगद खे मोकिलियो हो रावण जी सभा में दूत ठाहे करे कि हिकु आख़िरी मौक़ो ॾियूंसि रावण खे सुलह जो, त अंगद आयो हो, रावण सां संवाद कयईंसि। ॾाढो सुंदर संवाद अथव, अद्भुत। पाण इन ते कथा करे चुका आहियूं रामचरितमानस मां। जो अंगद चयईंसि रावण खे कि 14 माण्हू जीते जी मुअल हूंदा आहिनि, जीअरे उहे माण्हू मरियल आहिनि, जेके 14 कृपण, कंजूस, क्रोधी, ईअं 14 आहिनि। ऐं इन जे अलावा ॿियो बि सुठो संवाद थियो आहे। रावण वञे अहंकार सां ॻाल्हाईंदो, ऐं अंगद शालीनता सां हुनजो अहंकार टोड़ींदो वञे। अहिड़ा जवाब संवाद आहे न उहो। त रावण चयईंसि तूं आहीं केरु? आहीं त नंढड़ो, एॾो वॾो ज्ञान जूं ॻाल्हियूं थो करीं। त अंगद चयईंसि तव्हां मुंहिंजे पीउ खे सुञाणंदा हूंदा, मैं अंगद बाली कर बेटा, तव्हां हुनखे सुञाणंदा हूंदा। रावण चयईंसि हा हा, नालो ॿुधो आहे। त अंगद चयईंसि न, नालो न, हुन तव्हांखे पंहिंजे बाह में पकड़े करे 6 महीना न अलाए घणी देर घुमायो हो, तव्हांखे पूॼाई करे वरिती हुई, तव्हांखे हीअं फासाए करे, छो त तव्हां हुनखे डिस्टर्ब करण पहुची विया हुआ। मां उन बालीअ जो पुटु आहियां। त रावण ॻाल्हि मटे वियो, चयईसि यार तूं मुंहिंजे दोस्त जो पुटु थी करे मुंहिंजे दुश्मन सां मिली वेठो वई। चेंज करे छॾी ॻाल्हि। त उहो पढ़ण लाइक़ु आहे, विस्तार। पोइ अंगद छा चयईं, उहो बि उहा उन मां शिक्षा मिली वेंदी कि कीअं कंहिंसां पुॼिजे। त रावण ऐं अंगद जो संवाद। ऐं 6 यमराज ऐं नचिकेता। नचिकेता
यमराज जेको माण्हुनि जा प्राण वठी वेंदो आहे उन सां संवाद थियो आहे। ऐं नचिकेता इहो ई पुछियो अथईंसि कि माण्हू मरंदो कीअं आहे, अंत समय में छा फीलिंग ईंदी आहे, पोइ मरी करे केॾांहुं वेंदो आहे, उते छा थींदो आहे, ॿियो जनम कीअं थींदो आहे। इहो संवाद आहे सॼो। नचिकेता पुराण आहे हिकिड़ो, असां नास्तिक पुराण चवंदा, नास्केत चवंदा आहियूं सिंधीअ में। जीवात्मा जे बारे में संवाद आहे। सतो संवाद आहे शिव पार्वतीअ जो, राम कथा ऐं अमर कथा जेका अमरनाथ गुफा में थी, उहो संवाद आहे। उनमें आहे विज्ञान भैरव तंत्र, नंढा नंढा सूत्र पार्वतीअ खे शिव ॿुधाया आहिनि, उहो संवाद आहे। ॿियो आहे याज्ञवल्क ऐं गार्गी। गार्गी हिकु स्त्री हुई। अॼु ॻाल्हियूं थियूं हलनि कि स्त्रीअ खे अधिकार मिलणु खपे, स्त्रीअ खे पुठियां रखियो वियो, पर ही त वैदिक काल में हिकु स्त्री विद्वान हुई जो पुरुषनि जी सभा में भी वो संवाद करे सघंदी हुई, एतिरो अधिकार हो स्त्रीअ खे। इहो कंहिंखे ॾिसण ई नथो अचे। थियो छा हो, राजा जनक हर साल शास्त्रार्थ कराईंदो हो। शास्त्रार्थ हुनखे ॾाढो सुठो लॻंदो हो कि विद्वान अचनि ऐं शास्त्रार्थ कनि, ॿियो कुझु बि न कनि, सत्य खे प्रगट कनि, संवाद कनि, शास्त्रार्थ कनि, पोइ इनाम ॾींदो हो। पोइ हिकु दफ़े ईअं शास्त्रार्थ में हुन घोषणा कई जनक कि जेको ब्रह्म ज्ञानी हुजे उनखे 1000 गायूं ॾिनियूं वेंदियूं। गायूं अॻे गायूं संपत्ति मञियूं वेंदियूं हुयूं, वॾी संपत्ति, सात्विक संपत्ति। त 1000 गायूं राजा जनक चई जेको तव्हां मां ब्रह्म ज्ञानी हुजे, अनुभवी हुजे, तत्वदर्शी, जलेबी महाराज न, ॻाल्हियूं करण वारो न, भीड़ ॾेखारे करे सर्टिफिकेट ॾे उहो न, सच में जेको हुजे उहे गायूं खणी वञे। त हाणे हिन में गड़बड़ इहा आहे कि अगरि कोई हूंदो बि त उहो कीअं चवंदो कि मां ब्रह्म ज्ञानी आहियां। जीअं इहो चयईं उते ई फेल, छो त ब्रह्म ज्ञानी चवंदो ई कोन्हे मां ब्रह्म ज्ञानी आहियां, ऐं ॿिए खे ख़बर पवंदी कोन्हे, त सभु चुप करे वेठा हुआ। याज्ञवल्क ऋषि उथियो, पंहिंजे शिष्यनि खे चई ये गायूं खणी हलो पंहिंजे आश्रम में, मतलब दावो कयईं कि मां आहियां, पर चयईं कोन मां आहियां। पंहिंजे शिष्यनि खे चई भाई खणी हलो गायूं, असांजे लाइ ई आहिनि। त उते गार्गी उथी बीठी। गार्गी हिकु ब्राह्मणी हुई, विद्वान हुई, सुठी वक्ता हुई, ज्ञानी हुई, अनुभवी भी हुई। उहा उथी बीठी, उहा चए थी ऋषिवर तव्हां बिना प्रमाणित करे गायूं कीअं था खणी वञी सघो कि तव्हां ब्रह्म ज्ञानी आहियो। त याज्ञवल्क चयईं मां ब्रह्म ज्ञानी त कोन चयो, पर तोखे कुझु प्रश्न पुछणो हुजे त पुछी वठ। तोखे डाउट हुजे कि मां गायूं नथो खणी वञी सघां, मूंखे ज़रूरत आहे गायुनि जी, मूंखे वणंदियूं आहिनि गायूं, मूंखे प्रेम आहे, अगर तोखे कुछ दिक्कत आ मुझे गायूं खणी हलण में, त तूं मूंखां कुछ पुछी वठ। बिना उहा घोषणा कए कि मूंखे सभु ख़बर आहे, हीअं ॻाल्हाई। अनुभवी ॾाढो हुन में जीअंदो अथव कि छा चवां छा न चवां, किथे चवां किथे कीअं चवां। हीअं तो चवां त ही नतीजो निकिरी सघे थो, ऐं नथो चवां त बि ही थी थो सघे। एॾो हुन में रहंदो आहे ज्ञानी, अनुभवी ज्ञानी। जलेबी महाराज त पियो बक बक कंदो आहे, नकली। त हाणे गार्गीअ जेको ॻाल्हाइण शुरू कयो, प्रश्नोत्तर थियो जेको, उहो अथव संवाद, अद्भुत संवाद। हिकु स्त्री अलॻि, पंहिंजी ज़ाल न अलॻि, ऐं हिकु पुरुष, इन्हनि जे विच में संवाद थियो आहे। ऐं उहा बि वञेसि पुछंदी, त उहो बि लंबो आहे अध्ययन, पर हुन में इहो मूंखे ॾाढो सुठो वणंदो आहे। हुन चयईंसि
गार्गीअ कि तव्हां अगरि सत्य ॼातो आहे, पर मूंखे डाउट आहे कि जेको गृहस्थी हूंदो आहे उहो सत्य कीअं थो ॼाणे सघे। तव्हांखे त ॿ पत्नियूं आहिनि, 2 ज़ालूं आहिनि तव्हांखे। त हुन चयईंसि याज्ञवल्क कि गृहस्थी छो नथो सत्य खे ॼाणे सघे। त गार्गी चयईंसि छो त गृहस्थी माण्हू बंधन में हूंदो आहे। उन 2 ज़ालूं रखियूं आहिनि त ॿिन्ही जी किच किच में ई फाथल हूंदो, वरी ॿार, वरी उन्हनि जी पालना, वरी ऐं ज़ाल जो कम ई हूंदो आहे कि अगरि शांती आहे त थोरी चुरच कर, त किथां उहो स्वतंत्र हूंदो। गार्गी थी चए मां सम्झां थी जेको छुटल आहे, बिल्कुलु विरक्त आहे, जंहिंखे कोई झंझट कान्हे, गृहस्थीअ जो दुख शोक जिम्मेदारी कान्हे, वो फ्री आजाद ई सत्य खे पाए सघे थो। त याज्ञवल्क चयईंसि जेको गृहस्थी माण्हू आहे, पत्नी, गार्गी चयईंसि उहो त प्यार कंदो हूंदो ज़ालुनि खे, त प्यार में मोह में त बंधन ई आहे। त याज्ञवल्क चयईंसि तोखे कंहिं चए कि प्यार में बंधन आहे? प्यार में बंधन कान्हे। हाँ, बंधन तॾहिं आहे जॾहिं स्वार्थ वारो प्रेम हुजे या अहंकार वारो प्रेम हुजे। पुरुष अगरि अहंकार सां पियो थो प्रेम करे त उहो बंधनकारी आहे। स्वार्थ सां पियो थो प्रेम करे त बंधनकारी आहे। पर जंहिंखे कोई स्वार्थ कोन्हे त बि प्रेम पियो थो करे त उहो छाजो बंधनकारी। त गार्गी चयईंसि ईअं थी सघे थो या कि कोई बिना स्वार्थ जे प्रेम करे, कुछ उम्मीद भी ना है, प्रेम केवल करे, बदले में न भी मिले तब करे। त याज्ञवल्क चयईंसि कि धरती ऐं सूर्य जो बाक़ी प्रेम छा आहे? बिना स्वार्थ जे धरती सूर्य खां किरणूं वठंदी आहे ऐं किरणूं सूर्य ॾींदो भी आहे। बिना स्वार्थ जो प्रेम। ऐं धरती भी जी उदारता ॾिस, हरियाली ॾींदी आहे, जल पंहिंजो शीतलता ॾींदो आहे, सॼी प्रकृति त ॾे पई थी प्रेम में। त छा इहे बंधन में आहिनि छा? इहे मुक्त भी आहिनि ऐं प्रेम भी पिया था कनि। त ईअं ई मां पंहिंजे गृहस्थीअ में प्रेम भी कंदो आहियां ऐं मुक्त भी आहियां। ॿियो तुंहिंजो कहिड़ो सवाल आहे? ईअं ॾाढो सुठो संवाद थियो आहे। त इहो थियो। तंहिंखां पोइ आहे काक भुसुंडी ऐं गरुड़ जो संवाद। रामचरितमानस में काक भुसुंडी जो भगवान राम ऐं लक्ष्मण खे मेघनाथ नागपाश में ॿधी छॾियो त हनुमान गरुड़ खे वठी आयो कि तूं ई नागपाश खां छॾाए सघीं थो, तूं गरुड़ आहीं। भगवान खे नागपाश ॿधी छॾियो आहे। गरुड़ कंफ्यूज थी वियो, चई भगवान खे नागपाश ॿधी छॾियो आहे त छाजो भगवान? हनुमान चयसि उहो पोइ तो सम्झाए, तूं पहिरीं नागपाश खां मुक्त कर। गरुड़ आयो, ॾिठई राम मूर्छित लॻो पियो आहे, लक्ष्मण भी नागपाश में ॿधल आहे। कंफ्यूज थी वियो कि इनखे भगवान भगवान छो पिया था चवनि सभु? भगवान ईअं थींदो आहे छा? अॼुकल्ह जा ज्ञानी जो भी इहो ई हाल आहे कि भगवान ऐसे होता है क्या? अॼुकल्ह त छवि भगवान जी ठाहे छॾी अथनि कि उहो रिच हूंदो आहे, पैसे वारो हूंदो आहे, कपिड़ा भी महांगा पाईंदो आहे, उनजी लाइफ लग्ज़री हूंदी आहे त भगवान आहे। ऐं उनजा वीचारा आश्रित भली वीचारा ग़रीब आहे पर हू भगवान आहे। भगवान भी न, भगवान जी। त गरुड़ कंफ्यूज थी वियो कि ही कहिड़ो भगवान आहे? गरुड़ त नागपाश खां मुक्त कयईं ऐं भगवान राम चयईंसि धन्यवाद हे गरुड़ देवता, तव्हांखे धन्यवाद। त अञा कंफ्यूजन थी वियो कि मां भगवान खे मुक्त कयो आहे या? भगवान त ॿियनि खे मुक्त कंदो आहे। त पोइ शिव वटि वियो ऐं शिव ओॾी महिल वञे पियो कुबेर वटि
त चईंसि तूं होॾां वञ काग भुसुंडीअ वटि, छो त उहो बि पक्षी आहे, तूं बि पक्षी आहीं, ॿिन्हिनि जी खग ई जाने खग के भाषा, तव्हां बि हिक ॿिए जी भाषा सम्झंदा उते वञो। त उहो गरुड़ पखियुनि जो राजा ऐं पखियुनि में अधम थींदो आहे कांव, उहो गरुड़ कांव वटि आयो आहे कथा ॿुधण, पंहिंजो संदेह नाश करण कि भॻवानु हीअं कीअं पियो हो। त काग भुसुंडी गरुड़ जो संवाद बि ॾाढो सुठो आहे, रामचरितमानस में उत्तरकांड में उहो बि संवाद। ॿियो अथव युधिष्ठिर ऐं भीष्म जो संवाद, जॾहिं भीष्म तीरनि जी शैया ते सुम्हियो पियो आहे त कृष्ण चयईंसि युधिष्ठिर खे पितामह खां धर्म जो शिक्षा वठी वठ, ज्ञान जी शिक्षा वठी वठ कि राज कीअं हलाइणु खपे। उहो संवाद महाभारत में आहे, युधिष्ठिर ऐं भीष्म जो संवाद। ॿियो आहे 11 धृतराष्ट्र ऐं विदुर जो संवाद। विदुर नीति न मां निकिती आहे, विदुर ऐं धृतराष्ट्र जो संवाद। उनमें हालांकि संवाद ईअं आहे कि धृतराष्ट्र कोई जिज्ञासु कोन्हे, वो मिक्स आहे, सुठो बि आहे ख़राब बि आहे, पर विदुर त धर्मात्मा आहे। वो धृतराष्ट्र जे भले लाइ सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं चवंदो वियो आहे, शायदि असांजे लाइ चवंदो वियो आहे। धृतराष्ट्र ॿुधे चाहे न ॿुधे असांखे मिली वञे तो संवाद आहे। ऐं 12हों संवाद आहे शंकराचार्य ऐं मंडन मिश्र। शंकराचार्य त अलाए घणा शास्त्रार्थ कया, सभिनि खे हारायईं, पर मंडन मिश्र जो कुझु विशेष आहे जो मंडन मिश्र हाराइजी त वियो, पर हुनजी ज़ाल अॻियां अची वई बचाव में, भारती मंडन मिश्र जी, चई मूंखे सवालनि जा जवाब ॾियो, मूंसां शास्त्रार्थ कयो। शंकराचार्य खे चई त हुन चयईंसि पुछ, छा पुछणो अथई। भारतीय चयईंसि काम जे बारे में तव्हांखे छा ख़बर आहे। हू चुप, चरे इहे कहिड़ी तो ॻाल्हि करे वरितई, काम बाम छा थींदो आहे। चयईंसि छा थींदो आहे, काम देव थींदो आहे, काम जे बिना सृष्टि कान्हे, काम जे करे तव्हां उत्पन्न थिया आहियो। चुप थी वियो त मूंखे हुनजे बारे में ॿुधायो, छो त ॿिए कंहिं बि मामले में त पुॼी न सघे आहे शंकराचार्य सां, डायरेक्ट इहे प्रश्न। त हू चुप थी वियो, चीज़ मूंखे कोई अनुभव कोन्हे काम जो। त हुन चीज़ को मतिलबु हार मञो था। शंकराचार्य चीज़ मूंखे थोरो समय खपे। शंकराचार्य खे विद्या हुई जो पंहिंजो शरीर छॾे करे सूक्ष्म शरीर सां केॾांहुं बि वञी सघे, त सूक्ष्म शरीर जे द्वारा हिकिड़े राजा जे शरीर में प्रवेश कयईं ऐं पंहिंजी हुन राजा जी राणीअ सां काम सुख वरितई, अनुभव कयईं, पोइ वापसि निकिरी करे पंहिंजे हिन शरीर में आयो ऐं पोइ चयईंसि हाणे पुछ, छा थी पुछी, मूंखे उहो बि ख़बर आहे। इहे संवाद आहिनि। असांजे धर्मनि ग्रंथनि में कंहिं बि शइ जी कमी कान्हे, हर विषय ते मौजूद आहे। हीअ त छाहे नई पीढ़ी अची वई आहे वामपंथियुनि जे चक्कर में, कम्युनिस्ट जे, कि पंहिंजी आज़ादी जियो, आज़ादीअ सां पंहिंजो जीवन जियो। ही धर्म असांखे रोकनि था, शास्त्र टोकनि था। आज़ादी, हमें चाहिए आज़ादी, इहा सोच इन्हनि खे ख़बर ई कान्हे कि असां वटि छा छा आहे शास्त्रनि ग्रंथनि में। हर सब्जेक्ट ते मौजूद आहे ग्रंथ। तहिड़ा अद्भुत संवाद 12 आहिनि प्रमुख। ऐं गीताऊं अलॻि, गणेश गीता, शिव गीता, उहे गीताऊं अलॻि। लक्ष्मण तो रामचरितमानस मां गीताऊं आयूं आहिनि, राम गीता, लक्ष्मण गीता, पर हूअ गीताऊं अलॻि अनेक आहिनि। पर सभिनीनि खां श्रेष्ठ भगवत गीता, जंहिंमें कृष्ण ऐं अर्जुन जो संवाद आहे। कृष्ण पूर्ण परिपूर्ण अवतार, ॿियनि में त का हिकु ख़ासियत रही आहे न, ॿियनि संवादनि में। हिते त सभु कुझु आहे। कृष्ण वटि कोई बि प्रश्न पुछोसि हू ॿुधाईंदव, काम बाम बि अञा सुठे सां ॿुधाए सघे हा कृष्ण। हर ॻाल्हि में व्यापारीअ खे बि ॿुधाए सघे थो,
राजा इन में सब गुण मौजूद आहिनि कृष्ण में, इन्हे करे ये अद्भुत आहे। भगवत गीता पढ़ तो प्यारा, भगवत गीता पढ़ तो, भगवत गीता पढ़ तो प्यारा, भगवत गीता पढ़ तो, पढ़ंदे सुनंदे शांति अचे थी, पढ़ंदे सुनंदे शांति अचे थी, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा। भगवत गीता पढ़ तो प्यारा, भगवत गीता पढ़ तो, गीता जहड़ो पुस्तक ॿियो को लोकटनी में नाहे, लोकटनी में नाहे, गीता जहड़ो पुस्तक ॿियो को लोकटनी में नाहे, मनमोहन जे मुँह जा मोती, जह में भरियल सारा, जह में भरियल सारा, जह में भरियल सारा, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा। भगवत गीता पढ़ तो प्यारा, भगवत गीता पढ़ तो, गीताओं थई कई जगत में, शंकर गीता आदिक, शंकर गीता आदिक, भगवत गीता तिन सभनी खां, ऊंची समझ उतारा, ऊंची समझ उतारा, ऊंची समझ उतारा, मन जा मिटन मुझारा, भगवत गीता पढ़ तो प्यारा, भगवत गीता पढ़ तो, तई धर्ममय संवाद आहे भगवत गीता। श्री कृष्ण अर्जुन जो ही संवाद, जेको पढ़ंदो केवल पाठ भी कंदो, उहो भी ॼण न यज्ञ करे छॾियो, ज्ञान यज्ञ करे छॾियो। बोल श्री कृष्ण भगवान की जय।